खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी कादरी जी योमे विलादत जी तकरीब कादिर हाउस हिंगोरजा में थी गुज़री है। इन तकरीब खे रईस हाजी मोहम्मद बुडल खान चांग मोहम्मद इमरान चांग कादरी खिताब कंदे चयो त 27 रमज़ान अल मुबारक इन कामिल वली अल्लाह जे योमे विलादत है, जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ऐं सुन्नत मुबारक मुताबिक गुज़ारी है। रूहानी फैज़ सां लखें आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलनि में इश्क इलाही, इश्क रसूल, मोहब्बत अहले बैत व सहाबा जी दौलत सां मंजूर करण फरमायो। इन मौके ते गुलाम कादिर चांग, पीर बख्श, एडवोकेट अब्दुल वहीद चांग ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।